तकदीर गर्दिश हरगिज़ मायूस न थी। तकदीर गर्दिश हरगिज़ मायूस न थी। राहिब खां पुछी ॾिस छा अख़्तियार हुसैन जो तकदीर गर्दिश हरगिज़ मायूस न थी। राहिब खां पुछी ॾिस छा अख़्तियार हुसैन जो इंसान न आ जंहिंखे इनकार हुसैन जो कंहिं अॼु जे यज़ीद जे आल हुसैनी कीअं झुकंदा। ईरान ते दुनिया जी सब खां वॾे में वॾी ताक़त हमलो कयो झुकियो आहे। कंहिं अॼु जे यज़ीद जे आल हुसैनी कीअं झुकंदा। हिन बैत खां काल्ह अॼु इनकार हुसैन जो हिन बैत खां काल्ह अॼु इनकार हुसैन जो ऐं सब खां अहम शइ हित मज़हब मसलक मुल्क क़ौम जी क़ैद न। हित मज़हब मसलक मुल्क क़ौम जी क़ैद न। पुछा हित मज़हब मसलक मुल्क क़ौम जी क़ैद न। इंसान थो घुरिजे ही दरबार हुसैन जो